औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला ग़रीब ऐं पाकाई रखंदड़ बाननि खे पंहिंजो दोस्त सॾे थो। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला ग़मगीन ॾुखारे बाने खे पंहिंजो दोस्त सॾे थो। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सभ खां बहितर इस्लाम ईमान उन बाने जो आहे जंहिंजो इख़लाक़ आला सुठो हुजे थो ऐं उहो शरीयत इस्लाम जे समूरनि मसइलनि खां वाक़ुफ़ु हुजे थो। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्हां मां सभिनी खां वधीक नेक बानो उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां सुहिणो सलूक अख़्तियार करे थो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो तमामु घणो ख़्यालु रखे थो। ऐं इहे इंसानो यादि रखो त औरतुनि सां बदतमीज़ी को बुछड़ो इंसान ई करे सघे थो ऐं औरतुनि सां चङाई नेक बानो ई कंदो आहे। सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला महिनत कंदड़ बाने खे पंहिंजो दोस्त सॾे थो।